अस्सलामुअलैकुम साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाश हूंदा। साथियों, मुख़्तलिफ़ तव्हां नावलनि जो, साइंसी किताबनि जो तारीफ़, रिसालनि जो तारीफ़, नावलनि जो तारीफ़ भाई तव्हां ॾाढो उर्दू सिंधी पेश कयो आहे। हीअ कहाणी जा किताब आहिनि انور शेख ऐं असांजो اصغر पताफी, ॿई पुराणा लेखक, पुराणो जो लिखंदड़, कहाणियूं लिखंदड़, कहाणी जे हवाले खां सुञाता। انور शेख नावल निगार बि आहे। उन जो नावल हिकिड़ो आहे जेको मूंखे नालो कोन थो थिए, नंगा चना, जेके सिंधीअ मां उर्दू में तर्जुमो कयो आहे, ॾाढो हलियो आहे। ऐं पेंसिलूं खपाईंदड़, छोकिरी, अصغر पताफी जो कहाणियूं ख़बर न आहे कीअं आहिनि। انور शेख खे पढ़ियो आहे, मुंहिंजे लाइ नओं आहे, सुठो ॾांहुं आहे, पुलिस डिपार्टमेंट सां वाबस्तगी अथसि। उन जे पस मंज़र में तव्हांखे सुठो मवादु पढ़ण लाइ मिलंदो, नओं अंदाज़। असांजो ॿियो बि हिकिड़ो साथी आहे पुलिस में, जेको आहे सो नौकिरी सां तालुक़ु रखंदड़ आहे, नालो ज़हन तां लही वियो आहे, फलक बुट। उहो पुलिस आहे पर ज़बरदस्तु, उहो बि कहाणीकार आहे, ॾाढो सुठो लिखंदो आहे, कहाणियूं लिखंदो आहे। अहिड़े हवाले खां हिकिड़ो असांजो ॿियो बि साथी आहे पुलिस डिपार्टमेंट, मूंखे नालो कोन पियो अचे ज़हन ते, ईंदो तरी पोइ मैंशन कबो। उहो सुठो लिखनि था, सुठो ॾांहुं आहे। अॼुकल्ह फ्लैश कहाणियूं थी वञनि, हिकु सिट जी कहाणी थी वई आहे, ॿिनि सिटुनि जी कहाणी थी वई आहे, मुख़्तसिर कहाणियूं थी वयूं आहिनि, 100 लफ़्ज़नि जूं कहाणियूं थी वयूं आहिनि, एतिरे अचनि थियूं पयूं। तवील कहाणियूं भलियूं, जेके असांजा वरी नावेलेट बि सोच विझनि था, अहिड़ियूं कहाणियूं बि हलनि थियूं। हाणे हीअ नई कहाणी, नए सोच अصغر पताफी जी कहिड़ी आहे, का ख़बर न आहे, छा खणी आयो आहे, कहिड़ो मवादु पेश थो करे, कहिड़े क़िस्म जूं कहाणी। انور शेख जो हीउ 2017 जो किताबु आहे, 7 साल पुराणो आहे। हिकिड़ियूं कहाणियूं पूरियूं सारियूं आहिनि, जीअं तवील कहाणियूं थींदियूं। सो ईअं हाणे जीअं हिकिड़ी तवील कहाणी आहे स्टीफन ज़ुएग जी, जेके अصغر गुगु तर्जुमो कयो आहे नावल जे नाले सां। हाणे 40 सुफ़्हनि जी कहाणी आहे, कहाणीकार ख़ुदि अंदरि पाण तर्जुमे खां अचे थो, तवील कहाणी आहे, उनखे नावल सोच में नथी, अहिड़ो असर बि थिए थो पियो। हिन असांजे कहाणीकारनि केतिरो निभाउ कयो आहे, थोरो तव्हांखे तारीफ़ कराईंदो हलां। हीअ किताबु आहे पेंसिलूं खपाईंदड़ छोकिरी, असांजो अصغر पताफी। हीअ आहे अصغر पताफी, जुमन अहमदाणी लिखे थो पियो त कहाणी जो सफ़र अॼु बि जारी आहे। तवील कहाणी खां मुख़्तसिर कहाणी ताईं लेखक वक़्तु बे वक़्तु सफ़र में हम सफ़र आहे। हाणे त डिजिटल दौर में हालतूं एॾियूं तेज़ी सां बदिलिजी रहियूं आहिनि जो लेखक जी सोच, ख़्याल मुंझारे जे वर चढ़ियल आहिनि। सवाल उथे थो त छो, छा ऐं कीअं। अहिड़ी सूरत में अॼु जेको अदब तख़लीक़ थी रहियो आहे, उहो हक़ीक़त खां मारवा सरियलज़म नज़रिए में ॾिसूं था त वधार न थींदो। अصغر पताफी जूं कहाणियूं कहते नज़रिए जी चोगरद घुमनि थियूं। तफ़सील तौर ते मुख़्तसिर में जुमन अहमद जा लफ़्ज़ सम्झी विया हूंदा। जीअं कहाणियूं किरोना जो ख़ौफ़ 2101 पढ़ण खां पोइ तब्दील हक़ीक़त मारवा तसवाती सवाल ज़हन में उभरी अचनि था त अصغر पताफी जो ॿियो कहाणी जो किताब आहिनि, ड्रामा सीरियल बि लिखिया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ टीवी चैनल ते निशा थींदा रहिया आहिनि। सिंध टीवी जो मशहूरु ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत, जंहिंमें मल्हान मोहन जी जेरी जाॻनि ज़िंदगी खे स्केच कयो आहे। अصغر पताफी जे कहाणी किताब पेंसिलूं खपाईंदड़ छोकिरी, हिकु पढ़ंदड़ पंहिंजी राय जोड़े सघंदा, छाकाणि त हक़ीक़त निकाल पढ़ंदड़ ई हुजे थो। बिल्कुलु जुमन अहमदाणी साहिबु, असां पढ़ंदड़ आहियूं ऐं जेके पढ़ंदड़ दोस्त आहिनि, उनजी राय पंहिंजी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त असां पब्लिकेशन दोस्तो, असांजा मुर्तज़ा लिगारी वारा आहिनि, हे मुल्क पब्लिकेशन जा ॾाढा किताब महांगा था ॾियनि, ॾाढा महांगा था ॾियनि। गुज़ारिश आहे थोरो रिआयत कयो, पढ़ंदड़ खे भॼायो न। 500 रुपए मिले थो हिते, ॾिसो तादाद हिते 600 रुपया क़ीमत लिखियल आहे। सो की किताब पब्लिकेशन जो नंबर आहे, वठणु चाहियो, घुराइणु चाहियो। चए छो त ॻाढ़नि चपनि उन छोकिरी नाले जंहिंजी चुमी फलक ॾांहुं उॾामी वई ऐं अञा धरती ते ॻोल्हे रहियो आहियां। अर्पना, तुंहिंजी मर्ज़ी आहे साईं। साथियो, हीअ मुर्तज़ा लिगारी पब्लिशर आहे ऐं अصغر पताफी लफ़्ज़नि, धरती कोन ईंदसि, मेले ते मिलंदासीं, चुमी उॾामी वई, पेंसिलूं खपाईंदड़ छोकिरी, 2101, मुंहिंजो ॻोठु ॿुॾी वियो, किरोना जो ख़ौफ़, ख़दशनि जे ॼार में फाथल शख़्स, दुनिया तबाह कीअं थी रहिजी वियल ॻाढ़ी चुमी, ॻाल्हाईंदड़ माण्हू, कारो रतम, जिस्म फ़रोशी जी बाज़ार, सरदार हू ॻोठु मोटी वियो सेठ। हीअ जेको आहे सो कहाणियूं जेका टॉपिक्स तव्हांजा ॾाढा असांजो हीअ जेको पंहिंजे पारां अصغر पताफी लफ़्ज़नि, किथां शुरूआति कजे, कीअं कजे। सो चए थो किताबु शाया करणु मुंहिंजे पैदो शबीर लिगारी मूंखे ॾाढो हिमथायो। ऐं कहाणी ड्रामे में टंगियल उहो कहाणीकार आहे जंहिंजे चोगरद रुॻो कहाणियूं आहिनि, जंहिंजे लिखण लाइ हज़ारे साल ऐं सदियूं घुरजनि। मूं वटि एतिरी उमिरि किथे आहे जो आउं उहे सभु कहाणियूं लिखी सघां, त हूंदे बि पंहिंजे वसार सरिये पुराणा जुमिला थी विया आहिनि। जुमिलनि खे चेंज कयो, मटायो, त चोगरद जेके आहिनि सो
उहो टंगियल कहाणीकार आहिनि जंहिंजे चोगरद जी कहाणियूं आहिनि जिन खे लिखण लाइ हज़ारे साल ऐं सदियूं घुरिजनि। इहो पुराणो जुमिलो आहे। सर ॿियो हिकु जुमिलो इस्तेमालु कयो, पढ़ी पढ़ी ॾाढो बोर थिया आहियूं। 5 हिसे जो कमु करे रहियो आहियां, इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। तव्हां 5 हिसे जो कमु कयो, उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ बि आहे। तव्हां कमाल, ऐं कहाणी सां गॾु बीठो आहियां, सालनि जो रिश्तो अञा हले पियो। ऐं भली सुख न माणे सघां पर कहाणी सां रिश्ते छिनण जी ॻाल्हि कॾहिं बि न कंदुसि। ज़बरदस्त साथी, इहा ॻाल्हि तव्हांजी ॾाढी वणी। तव्हां 5 हिसे जो कमु कयो, बाक़ी ॿियो सभु को पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कंदो। कहाणी जो किताबु आहे, वणे त वठो, न वणे त तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं हीअ आहे आख़िरी ॾोह अनवर शेख जे कहाणी। अनवर शेख पाण पुलिस डिपार्टमेंट सां वाबस्तगी अथसि, सुठो कहाणीकार आहे। जो कहाणी जो नावल हिकिड़ो आहे, सॉरी कहाणी जो किताबु जेको हे ई आहे शायदि आख़िरी ॾोह। मां वधीक ॾिसंदुसि त इन में नंगचंदा असांजे साथी हुनखे जेको आहे सो उर्दू में तर्जुमो कयो आहे। उहो ॾाढो हले थो पियो, पढ़िजे थो पियो, ॾाढो सुठे नमूने सां माण्हू वठनि था पिया। अनवर शेख हीउ किताबु ॾाढो पुराणो किताबु अथसि, जेको आहे सो मार्केट में पियो आहे। वठणु चाहियो, पढ़णु चाहियो त तव्हांखे अञा मार्केट में मिली वेंदो। 17 साल पुराणो जेको आहे सो जेको 7 साल पुराणो शायदि थियल किताबु आहे आख़िरी ॾोह। हिन में कहाणी जा टाइटल्स कोन्हनि। हिकिड़ी इहा थोरी मुंझाईंदड़ ॻाल्हि आहे। अनवर शेख सिंध जो सुञाण कहाणीकार, थोरे वक़्त में केतिरी शाहकार कहाणी सिंध जो झोल में विझियो आहे। संदसि कहाणी जा मौज़ूअ घणो करे सिंध जे ॾतड़ियल पढ़ियल माण्हुनि पीढ़ियल माण्हुनि जे सवे सूर नासू जा किसा आहिनि, जिन खे ॾाढी सची ताइब ऐं दिलेरी सां लिखी सिंध में चाहींदड़ जो अलॻि सची ताइब हल्को पैदा कयो आहे, जेको हिन कहाणी खे जिते किथे ॻोल्हे ॻोल्हे पढ़नि था। दर्द जो अंगार सिंध जी पहिरीं कहाणियुनि जो जेको छपजण खां चंदी पोइ नाविल अणसुञातल बेपढ़ंद जे हथो हथ पंहिंजे आख़िरी ॾोह संदसि कहाणी जो हीउ ॿियो किताबु आहे, जंहिंमें शाम समुझूं कहाणी पिणु हिन जे अॻु वारी कहाणी दरअसल रोशन ख़्याली जो मज़र आहिनि, जिन में पुलिस जी लूं कंदड़ जबर खां सवाइ जागे समाज जा केतिरा अगराक शामिल आहिनि, जेके पढ़ण खां अखियूं रत जो घोड़ा ॻाढ़नि थियूं। पर दिलि में बराबरी यारी निज़ाम खां शदीद नफ़रत जज़्बे खे बि उभार मिले थो। उनखां आजाई हासिलु करण लाइ सोचनि खे संदरा ॿधण जो साह बेपरापत थिए थो। मोहम्मद अली पठान साहब लिखियो आहे, लाड़काणे साथी मोहम्मद अली पठान को केरु वाक़िफ़ु आहे, ॾाढा किताब छपजंदा। साथियो, हीउ इदारे जो फ़ोन नंबर आहे, इन खां घुराइणु चाहियो हूंदोसि तव्हांखे मोकिलींदो, न त किथे मिली वेंदो मूं वांगुरु मेलनि ते या किथे बुक स्टॉलनि ते किथे पियो हुजे मिली वञे। ॾाढो सुठो कहाणीकार आहे, ॾाढो ज़बरदस्त कहाणीकार आहे। साथियो, इहे ॿई कहाणी जा किताब तव्हांजे आॾो पेश कया, वणनि त ख़रीद कयो, पढ़णु चाहियो कहाणी खे, कहाणी जा पढ़ंदड़ आहियो त हीअ किताब तव्हांखे मज़ो ॾींदा, न त तव्हांजी मर्ज़ी आहे। वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा तव्हांजा लख लाइक।